काबिल न रहा तव्हांजी दिलियूं अल्लाह जे दीन खे ॿुधण जे लाइ क़बूल न थियूं कनि वाइद क़बूल न आहे नसीहत क़बूल न आहे क़ुरान जी ॻाल्हि क़बूल न आहे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस क़बूल न आहे भले हर रोज़ मौलवी अचनि हर जुमे ते जो का मौलवी साहब तलाक वाइद करे असांखे कमु थी वियो हाणे मां मिसाल ॾींदो वाणियो हिकिड़ो वाणियो बाबा तव्हांजा जीअं मौलवी हूंदा असांजा मौलवी साहब वॾा वॾा हूंदा बुज़ुर्ग हूंदा वाणी जो हूंदा पिंडक कहिड़ो हूंदा पिंडक पंहिंजे चङे जेको आहे सो जेको सम्झाईंदो आहे नसीहत कंदो आहे पिंडक चवंदा राति जो पिंडक कई हुनखे नसीहत वाणी छा कई सुबुह जो वाणी अची दुकान खोलियो गऊं की उठे माता चवंदा छोकिरो बि गॾु पीए पुट दुकान खोलियो सामान वामान ॿार कढी रखियो पुट अंदरि वेठो आहे पीउ ॿार सामान सही पियो करे थोरी देरि खां पोइ गऊं आई हिंदुस्तान में गऊं घड़ियूं ऐं गऊं जी आदत आहे खाइण जी शइ हूंदी त हुन में वात विझंदी जानवर ओराची जेको आहे मोरी में वात विधो का खाइण जी शइ हुई उहा शुरू थी वई हुन वाणे ॾिठो पढ़ाई थिया नुक़सान पई करे हेॾे होॾे नंढो पियो खणी वाह करे बचा गऊं खे डंडा लॻा पियो वीचारे खणी वई पुट चयो पीउ खे बाबा छा कई छा कयो गऊं नुक़सान पई करे बाबा रात जेको आहे हुन पिंडत करण वारे चयो बाबा तव्हांजी माउ आहे माता आहे हिन जो अदब ऐं एतिराम कबो तो हुनखे नंढा हणी छॾ पुट तोखे इहा ख़बर न आहे राति मां चई जेको आहे कपिड़े ते वेही उहो जेको आहे पिंडत जी नसीहत ॿुधी हुनखे छॾे आयो असांखे हाल ऐं तव्हां शुक्र कयो मां चवंदो आहियां हमेशह अक्सर करे त तव्हांजी अल्लाह जी रहमत आहे हाली वठंदो अगरि कोई कमरो हुजे हिकिड़ो ॿेर हुजे पथर किथे रखंदा हिकिड़ो अंब जो वण बीठो हुजे हिकिड़ो बबूर जो बीठो हुजे ऐं काॾे वेंदो अंब ॾे वेंदो न मुंहिंजा मोहतरम देखो अल्लाह जो क़ुरान का मामूली शइ थोरी आहे हक़ीक़त सां क़ुरान खे छॾे वेठा हक़ीक़त आहे नाराज़ न थियो बाबा नमाज़ आहे असांजे घर में सची ॿुधायो मुंहिंजो अंदाज़ इहो मां ख़ैर में तकरीर में इहे चवंदा हुआ 98% मुसलमान औरत नमाज नथी पढ़े हाय मुसलमान औरत 98% माना 100 मां 2 औरतूं मुसलमान नमाज पढ़नि थियूं 98 मुसलमान औरतूं नमाज नथियूं पढ़नि मर्दनि मां 10 मर्द नमाज पढ़नि था तो मर्दनि मां जेको आहे 90 मुसलमान मर्द नमाज नथो पढ़े बाबा छा मौत खां पोइ नमाज आहे भले मौलाना अब्दुल्ला अब्बासी ये प्रोग्राम में चेंज बाबा तो जो जतोई को हर के दातो हो अन बयान के थी बाबा ने खबर तमाम अगला तो बाहर जमंदो कुछ में ना क्या से हां छोड़ जमंदा जीवन बटे नहीं दो सब जमींदार आयो जो खेल के दे जो तवाने कोठ में बाहर जमंदा होगा भला गरीब जो ना तामीर जो बाहर को बटे लग खड़ी न हो न सही ना कुछ भी को तो खड़ी है चलो ठीक है जे भला कोठ में मैं थी दिया याद थी दिया जे भला कफन में बटे लग रखना हो कफन में बटे लग रखना हो इन शाम में पैसो कमायो इन ब्याज में कमायो इन भाजन जो हक खादो इन पाड़ेसन जो हक खादो इन गरीबन जो हक खादो इन चोरियों करे धाड़ा हणी ब्याज वठी करे सरी मुल्क के पटे करे इन जालिम जो को 40 साल जिंदगी गुजारी पर बटे कफन में दी छे नसे पैसा दे दो कफन में ठेलो भला पैसा न खाओ भला अलमारी में खा रहा है जो में कर रखे कबर में का दी अलमारी रखी जो तो मलाई
तव्हां हीअं कयो भला हीअं कयो त तव्हांजो कनि मोबाइल गॾु ॾेई छॾींदा कयो जेको मरी वञे न कफन में मोबाइल रखी वञे छो भला मुलाज़िम खे सिफारिश कराए फ़ोन त कराए थो अगरि मुंहिंजो माण्हू आहे छॾियोसि न कुटिजोसि चए सही बि न कंदा जीअं अलाह जा बाना जॾहिं क़बर में माण्हू अकेलो वेंदो हथ ख़ाली वेंदो दुनिया जी 60 साल वारी कमाई 50 साल वारी कमाई 80 साल वारी कमाई इते फिटो करे वियो वाह 80 साल वारी कमाई दोनी जेको आहे दुकाननि जी सूरत में हुजे ज़मीन जी सूरत में हुजे गाड़ी जी सूरत में हुजे बैंक बैलेंस जी सूरत में हुजे रब जी ज़ात जो कसम छॾे वेंदे और केरु खणी वेंदो को वॾेरो खणी वेंदो तो ज़रदारी वाला को वज़ीर आज़म को फौज जो जनरल कंहिंजी बि कफन में जेब न हूंदो राशिद मामूद साहब चयो न त फरियाददार राशिद मामूद साहब हिकिड़े बयान में चयो चयंदी घणा पैसा गॾु कंदो घणा खाईंदी कफन में त जेब न हूंदो घणा खाईंदी कफन में त जेब बि न हूंदो मुंहिंजा मोहतरम अल्लाह जो क़ुरान तव्हां असांखे सुजाग करण आयो आहे सुजाग मुझे मुर्शिद अली से फरमाए कुल नास नाइमुन मुर्शिद अली ने अल्फाज फरमाई दुनिया जा सब माण्हू सुता इल्ला मौत आज जो मरे तो न जो बुलंद थियो छो त ही जहान ॿियो आहे हो जहान हो तव्हां त क़बर में छा थींदो हिते वेठल माण्हू छिंडाड़े सां कारे ॾाड़े सां सवाल ही पैदा ना है को माण्हू इहो ॿुधाए त बाबा मां बाबे खे ॾिठो क़बर में ई पिए ॿुधाईंदो केरु क्या ख़बर ना है अल्लाह जो राज़ आहे अॼु तोखे ख़बर ना आहे तुंहिंजे पीउ सां छा थियो तुंहिंजी अम्मा सां छा थियो तूं भाउ खे दफ़न करे आए तुंहिंजे भाउ सां क़बर में छा मामलो थियो रब जी ज़ात जो कसम आहे सुभाणे तुंहिंजो जनाज़ो जॾहिं क़बर में पहुचंदो तुंहिंजो लाश बि क़बर में पहुचंदो तुंहिंजा अज़ीज़ अक़ारिब तोखे दफ़न करे वापसि ईंदा तुंहिंजा पंहिंजा अमाल साम्हूं ईंदा ومن يعمل مثقال ذرة خيرا يره ومن يعمل مثقال ذرة شرا يره बेनमाज़ी को छा बेनमाज़ी हुजण असांजे लाइ अल्लाह जो सॼो दीन आहे छा आहे तव्हां असांजे लाइ दुरुस्त